नाज़ ख़बर शामिल कंदासीं। सिजावल बस स्टॉप ते मामूली ॻाल्हि तां आमड़ा ऐं बागल बिरादरी में छेड़ो। लठियूं ऐं सिरिंज जो आज़ादाना इस्तेमाल जंहिं सबब 17 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। सिजावल पुलिस मौके ते पहुची जहिड़ो टारे ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सिजावल पहुचायो। ॿिनि ॼणनि जी हालत ख़राब हुअण सबब खेनि कराची रेफर कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिजावल मां SDN न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद पठान। इमदाद पठान, छा तफ़सीलात आहिनि? जी, सिजावल मेन बस स्टॉप ते मामूली ॻाल्हि तां आमड़ा ऐं बागर बिरादरी जे माण्हुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें लच्छियुनि ऐं सरियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जंहिं सबब 17 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते सिजावल पुलिस SHO अली मोहम्मद टालाणी ऐं 15 इंचार्ज सलीम मीर जत जी अॻुवाणीअ में मौके ते पहुची जहिड़ो टारे ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सिजावल पहुचायो, जितां ज़ख़्मियुनि में हिकु ज़ख़्मी मोहम्मद उमर आमड़ो जी हालत ख़राब हुअण सबब केस कराची रेफर कयो वियो आहे। उन सिलसिले में बागर बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त आमड़ा बिरादरी जा कुझु माण्हू भत्तो वठण लाइ इक़बाल मेमन जे दुकान ते आया हुआ, जिते बागरनि जा कुझु छोकिरा दुकान ते कमु कंदा आहिनि, जिन जी पाण में मोहमारी थी। होॾां आमड़ा बिरादरी जे माण्हुनि जा इहे इल्ज़ाम आहिनि त बागल मल्हा बिरादरी जा माण्हू नशे जी हालत में हुआ, जिन मोहमारी करण बाद फ़ोनूं करे वधीक माण्हू घुराए असांजा माण्हू रतो रत कया आहिनि, जॾहिं त SHO सिजावल अली मोहम्मद टालाणी जो पिणु इहो साॻियो मौक़िफ़ आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त आमड़ा ऐं बागल मल्हा हिते ॿई वाक़ियूं वॾियूं ऐं अक्सरियत में आहिनि। इन करे वधीक झेड़े जे इम्काननि सबबि वॾे तइदाद में सिजावल पुलिस सिविल अस्पताल सिजावल ते मौजूदु आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि जा पिणु सवें माण्हू अस्पताल ॿाहिरां बीठल आहिनि। जी नाज़रीन, ही वो सिजावल का SDN न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद पठान जेको असांखे अपडेट करे रहियो हो त सिजावल में बस स्टॉप ते मामूली ॻाल्हि तां आमड़ा ऐं बागल बिरादरी में जहिड़ो लठियूं ऐं सिरिंज जो आज़ादाना इस्तेमाल जंहिं सबब 17 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। सिजावल पुलिस मौके ते पहुची जहिड़ो टारे ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सिजावल पहुचायो, जितां ज़ख़्मियुनि में 2 ॼणनि जी हालत ख़राब हुअण सबब खेनि कराची रेफर कयो वियो आहे।